विहारींदो आहियां। इहे ई मुंहिंजा विहारलनि जेके क़ुरान जा सही वारिस। अल्लाह ताला तव्हांखे क़ुरान जे हिफ़ाज़त लाइ वारिस बनाए मदरसे में विहारियो आहे। हाणे वणे त क़दुरु करियो, वणे त बेक़दरी करियो, तव्हांजी मर्ज़ी आहे। तो वटि हीअ मोबाइल आहे? जी हा। घणे जी आहे? ए वीगो टेल आहे, 1200 में मूं वरिती आहे। अच्छा, इहा मोबाइल तूं उछल, तोखे हीअ मोबाइल ॾियो अथां। हीअ त तोखे ॾियां S10 60,000 रुपए जी मोबाइल आहे। हीअ तोखे ॾियां थो, हल। हीअ अरे हू 1200 रुपए जी वीगो टेल जूते जे पादर जी खुड़ी खयो अथई। इहा तूं न खण, तोखे हीअ S10 ॾियां थो 60,000 जी। चए थो न, मूंखे न खपे। इहो बेक़दरो माण्हू आहे जंहिंखे रब दुनिया जे माहौल मां कढी मस्जिद में माहौल में विहारे उनजे सीने में रब क़ुरान रखियो आहे। हाणे हू चए थो न, मूंखे क़ुरान न खपे। इहो बि बेक़दरो इंसान। क़दुरु करे जो तव्हांखे रब्बुल आलमीन क़ुरान जी हिफ़ाज़त लाइ आंदो आहे। सुबुह जो सवेरी माण्हू उथंदा निंड मां जा। हाणे माण्हू जेके आवाम उथी निंड मां छा कंदी आहे? निंड मां सुजाग थिया। निंड मां सुजाग थियण खां पोइ के माण्हू ही था कम कनि। पहिरीं के माण्हू निंड मां उथिया, करो खऊं बाथरूम में विया। के माण्हू निंड मां उथिया, सुजाग थिया, गाॾी खे कपिड़ो पिया हणनि, गाॾी पिया साफ़ करे अची थो वञो। के माण्हू निंड मां उथिया आहिनि, धगा कायो वञनि, डांग कायो वञनि, बनीअ ते हर थो हलणो। कंहिंजे कुल्हे ते कोॾर आहे, कंहिंजे हथ में कोहड़ो आहे, कंहिंजे हथ में रंबो आहे। मां वञा थो ज़मीन ते, मां फुटियूं कयूं, मां टमाटा कया आहिनि, मां गजर कया आहिनि, मां सफ़ाई कंदुसि। को बनीअ ते कंहिंजो मुंहुं गजरनि ॾांहुं, कंहिंजो मुंहुं फुटियुनि ॾांहुं, कंहिंजो मुंहुं कमंद ॾे, कंहिंजो मुंहुं दुकान ॾे, कंहिंजो मुंहुं गाॾीअ ॾे, कंहिंजो मुंहुं बीड़ी ॾे, कंहिंजो मुंहुं सिगरेट ॾे, कंहिंजो मुंहुं बकरीन ॾे। को माल पियो ॾे, को वाड़े में बीठो आहे, को माल जा बोसा पियो खणे, को माल जी ॾुहाई पियो करे, को लाबार पियो करे, को थ्रेशर ते बीठो आहे। मदरसे में पढ़ण वारा बच्चा सुबुह जो जॾहिं उथंदा आहिनि त सभ खां पहिरीं जेका शइ उन्हनि जे साम्हूं ईंदी आहे सो अलाह जो क़ुरान हूंदो आहे। हिननि जूं नज़रूं हुजो न साम्हूं अल्लाह जो किताब हूंदो आहे। जिनजो नज़र धगनि ते, गाबनि ते, बकरियुनि ते, बनियुनि ते, गजरनि ते, बसरनि ते आहे, तव्हांजो नज़र अल्लाह जे क़ुरान ते आहे। रब्बुल आलमीन तव्हांखे चूंडे सुठे माहौल में विहारियो आहे। क़दुरु करियो, महिनत करियो, होशियारु थियो, क़ुरान खे जॻह में जाइ ॾियो। तव्हां क़ुरान खे जाइ ॾींदा, रब तव्हांखे जाइ ॾींदो। तव्हां बेक़दरी कंदो, दुनिया में बेक़दरा थी वेंदो। असां जॾहिं पढ़ंदासीं तॾहिं असांखे बि शैतान ईअं बहकाईंदो हो त पढ़ी छा कंदा, पढ़ी छा कंदा। जंहिं ज़माने में असीं पढ़ंदा हुआसीं न, उन ज़माने जे अंदरि महीने में मूंखे रुपयो ख़र्ची मिलंदी, हफ़्ते में 4 आना, महीने में 1 रुपयो ख़र्ची हुई। सम्झो था? इस्त्री वारा कपिड़ा मूंखे यादि ई कोन्हे असां ज़िंदगी में पाता। ये दौर हो रैलिया खान में मौलाना अब्दुल गनी साहब वटि पढ़ंदासीं, जाजरी साहब वटि। जेकॾहिं 4 ॼणनि खे बोड़ जे भाॼीअ जे वॾे वटे में हिकिड़ो बि पटाटो या वाङण जो को ॻंढो मिलियो त असीं ख़ुशि थींदासीं, अॼु हिकिड़ो पटाटो मिलियो। तव्हां शुक्र करियो, मुर्गियूं छेला ऐं बिरयानी था खाओ, बेक़दरा न थियो। असां उन ज़माने में जॾहिं पढ़ंदा हुआसीं तॾहिं आउं मज़ूरी कंदो हुउसि, काठ वठी ईंदो हुउसि। उन मज़ूरी मंझां मूं पंहिंजी तालीम हलाई। उन ज़माने में मूं इहो कोन सोचियो हो त आउं पढ़ी मौलवी थींदुसि, मूं वटि 25 लख जी गाॾी हूंदी, ऐं ख़तीब पाकिस्तान हूंदुसि, माण्हू मुंहिंजी वॾी इज़त कंदा। इहो मुंहिंजे दिमाग़ में बि कोन हो, पर माइटनि जी महिनत हुई, उस्तादनि जूं दुआऊं हुयूं। अॼु इन मक़ाम ते पहुता आहियूं, तॾहिं तव्हांखे चऊं था त शैतान तव्हांखे मायूस न करे, तव्हांखे मक़ाम मिलंदो, पर तव्हांजी नियत साफ़ हुजे, तव्हांजो अख़लाक आला हुजे, इंशाअल्लाह दुनिया में मक़ाम मिलंदो। छो त क़ुरान शरीफ़ वारनि खे रब निधण कोई लावारिस करे दुनिया में कोन छॾे। चओ इंशाअल्लाह महिनत। सलाम अलैका या रसूल।